बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक्सरसाइज़िस 26.1 छवीह ॾाई हिकु जी कंदासीं। वाट आर दीस पीपल सेइंग? ही माण्हू चवनि छा था? ॾिसो गौर सां हिननि खे। टीवी ते वेठो आहे, माना इहा हिन जो ख़्वाबु ऐं ख़्यालु आहे, तस्वर में हले वियो आहे। त हाणे छा थो चए? आई एम गोइंग टू वॉच टीवी। मां टीवी ॾिसंदुमि, माना मुंहिंजो माई इंटेंशन इज़ टू वॉच टीवी। आई हैव डिसाइडिड टू वॉच टीवी। मां फ़ैसिलो करे छॾियो आहे। त बटण ते हथु लॻाइण लाइ वेठो आहे, बसि मां टीवी ॾिसंदुमि। माना कीअं? हे रिमोट हथ में हूंदुसि, टीवी फुटबॉल वेठो ॾिसंदो, मां टीवी ॾिसंदुसि, मां टीवी थो ॾिसां। ठीकु आहे, माना मुंहिंजा इरादा आहिनि टीवी ॾिसण जा। हाणे बटण दॿाए करे ॾिसंदो, बसि टीवी थो ॾिसां मां। I am going to watch TV. I'm gonna watch TV. ऐं 2 जेका आहे सा पिक्चर आहे, बाथरूम आहे। ठीकु आहे, उन में ही वञी करे माना इरादा दिमाग़ में अंदरि इरादा विझण जा, विझे थो पियो, ॾिसो न। हाणे इरादा कयासीं, आई एम गोइंग टू हैव अ बाथ, आई एम गन हैव अ बाथ, मां विझंदुसि। ठीकु आहे, हाणे उनजा इरादा कहिड़ा आहिनि? विझण जा इरादा अथसि। इंटेंशन्स कहिड़ो कहिड़ो अथई? हाणे ॾिसो न, बाथरूम जे दर ते आयो आहे ऐं दरवाज़ो खोले करे विझण थो वञे, त माना कहिड़ा इरादा अथसि? छा सोचे आयो आहे? विझण जे लाइ आयो आहे न। इन करे इहो माना गोइंग टू सां तव्हां इस्तेमालु कंदो। आई एम गन हैव अ बाथ, आई एम गोइंग टू हैव अ बाथ, आई एम गोइंग टू टेक अ बाथ। अमेरिकन इंग्लिश में थींदो। I am going to have a bath. I'm gonna have a bath. नंबर 3 आहे, बाय अ न्यू कार नाउ। हाणे ॾिसो इरादा कहिड़ा अथसि? हे कारूं बीठियूं आहिनि ऐं जेका इरादनि में अंदरि ॾिसंदो, माना कार वठी आयो आहे, सोल्ड बि लिखियलु आहे, माना खपी वई, हिन पाण वरिती आहे। त हाणे छा थो चए? त माना मां नई कार वठंदुसि, माना मुंहिंजी नई कार वठण जा इरादा आहिनि, नई कार वठण जे लाइ सोचे आयो आहियां। त छा थींदो? आई एम गोइंग टू बाय अ न्यू कार, आई एम गन बाय अ न्यू कार। नई कार मां जेको आहे सो वठंदुसि या वठां थो, इरादा आहिनि मुंहिंजा। I am going to buy a new car. I'm gonna buy a new car. हाणे नंबर 4 तस्वीर में ॾिसो, हिनखे हथ में फुटबॉल आहे। ॿिन्ही जा इरादा कहिड़ा आहिनि? हे ॿई फुटबॉल खेॾंदा था। त माना असां हाणे सोचे आया आहियूं त फुटबॉल खेॾंदासीं, असांजा इरादा आहिनि फुटबॉल खेॾण जा। त छा थी पवंदो? वी आर गोइंग टू प्ले फुटबॉल, वी आर गन प्ले फुटबॉल। स्पीकिंग में यानी कि मुख़्तसिर कंदा आहिनि, उहो तकिड़ो ॻाल्हाईंदा आहिनि। असांखे एतिरो तकिड़ो ॻाल्हाइण नथो अचे, प्रैक्टिस करणी पवंदी हिन जे लाइ। ठीकु आहे, असां फुटबॉल खेॾंदासीं, असांजा इरादा आहिनि, असां सोचे छॾियो आहे। We are going to play football. We're gonna play football. 26.2 छवीह ॾाई ॿ कंप्लीट द सेंटेंसिस जी जुमिला पूरा कंदो। यूज़ इस्तेमालु कयो गोइंग टू प्लस दीस वर्ब्स। गोइंग टू खां पोइ तव्हां जेके आहिनि उहे डू, ईट, गिव, लाई डाउन, स्टे, वॉक, वॉश, वॉच, वेयर, इहे वर्ब इस्तेमालु कंदो हिननि सभिनी जुमिलनि में। ठीकु आहे। नंबर 1, माई हैंड्स आर डर्टी, मुंहिंजा हथ मेरा लॻा पिया आहिनि। आई एम गोइंग टू वॉश देम, मां धोआं थो वञी, यानी मुंहिंजा इरादा आहिनि, मां सोचे छॾियो आहे धोअण जो, धोआं थो वञी। महिल My hands are dirty. I am going to wash them. My hands are dirty. I'm gonna wash them. नंबर 2, what are you going to wear to the party tonight? अॼु राति जो पार्टी ते छा पाए वेंदी? छा इरादा अथई? कहिड़ी ड्रेस पाए वेंदी? कहिड़ा कपिड़ा पाए वेंदी? ठीकु आहे, यानी छा सोचे छॾियो आहे तो, या तुंहिंजो छा इरादो आहे पाए वञण जो पार्टीअ ते? What are you going to wear to the party tonight? What are you going to wear to the party tonight? नंबर 3, it's a nice day. अॼु ॾींहुं ज़बरदस्त आहे, ॾींहुं भलो आहे, VIP ॾींहुं आहे। I don't want to take the bus. मां हाणे बस ते नथो वञणु चाहियां। I am going to walk, माना मां पंधु थो वञा, बसि मुंहिंजा इरादा पंधु जा आहिनि ऐं मां पंधु वञण जे लाइ सोचे छॾियो आहे। ठीकु आहे न। इन करे ॾींहं जो भलो आहे ऐं मां बस ते नथो वञणु चाहियां, इन करे पंधु खे थो वहायां। सवली सिंधी में असां ईअं चवंदासीं, मुंहिंजा इरादा आहिनि, यानी तव्हां इरादा करे छॾिया आहिनि या सोचे छॾियो आहे, डिसाइड करे छॾियो आहे, उन लाइ तव्हां गोइंग टू इस्तेमालु कंदो। It's a nice day today. I don't want to take the bus. I'm going to walk. It's a nice day today. I don't want to take the bus. I'm going to walk. Number 4, Steve is going to London next week. Steve ईंदड़ हफ़्ते लंडन वेंदो। यानी इज़ गोइंग टू हिते उहो गोइंग टू न आहे, हिते आहे इन ते करे छॾियो, अरेंजमेंट थियल अथसि, टिकेट वठी आयो आहे लंडन वञण जे लाइ, पोइ जहाज़ ते वेंदो या ट्रेन ते वेंदो, काॾे बि कंहिं ते बि वेंदो। गोइंग टू माना उहो आहे कंटिन्यूअस टेंस आहे हिते, सिर्फ़ु डायरेक्ट। ठीकु आहे न, हो गोइंग टू न आहे जेको हिन जा इस्तेमालु असां पढ़ूं था हिते। त ईंदड़ हफ़्ते लंडन वेंदो, उन ते थियल प्रोग्राम आहे। ही इज़ गोइंग टू स्टे विथ सम फ्रेंड्स, कुझु दोस्तनि वटि रहंदो, यानी हुन जा इरादा जेके आहिनि कुझु दोस्तनि वटि रहण जा आहिनि, या हुन सोचे छॾियो आहे त कुझु दोस्तनि वटि वञी रहंदो। Steve is going to London next week. He is going to stay with some friends. He's gonna stay with some friends. नंबर 5, आई एम हंग्री, मूंखे लॻी आहे बुख। ठीकु आहे, मां बुखायल आहियां, इहो न ॻाल्हाईंदा आहियूं, मूंखे बुख लॻी आहे। आई एम गोइंग टू ईट दिस सैंडविच, सैंडविच, Sandwich. Sandwich.
Sandwich. Sandwich. मां ई खावां थो ई हाणे माना छा आहे मां सोचे छॾियो आहे या मुंहिंजा इरादा आहिनि हिन खाइण जा बसि सैंडविच खावां थो मां छो जो तव्हां अॻ में जेको सोचे छॾियो आहे या अॻ में इरादा आहिनि न उन लाइ तव्हां गोइंग टू इस्तेमालु कंदो. I'm hungry. I'm going to eat this sandwich. Number 6. It's Sarah's birthday next week. ईंदड़ हफ़्ते सारा जो बर्थडे हाणे इट इज़ लिखियल आहे हिते इहो टाइम टेबल आहे हुनजे इन लाइ प्रेज़ेंट सिंपल टेंस इस्तेमालु थियो फ्यूचर जे लाइ इट इज़ ठीकु आहे इज़ इस्तेमालु थी आहे. Sarah's birthday next week. ईंदड़ हफ़्ते सारा जी बर्थडे रखियल आहे या बर्थडे आहे या बर्थडे थींदी. So we are going to give her a present. हाणे give जो वर्ब इस्तेमालु थींदो असां हुनखे तोहफ़ो ॾींदासीं माना असांजा इरादा आहिनि असां सोचे छॾियो आहे त असां हुनखे बर्थडे ते ॾींदासीं तोहफ़ो. It's Sarah's birthday next week. We're going to give her a present. Number 7. Sue says she's feeling very tired. Sue थी चए त मूंखे वॾो थक आहे सिंधी में असां डायरेक्ट ईअं ॻाल्हाईंदा इनडायरेक्ट नरेशन इस्तेमालु थियल आहे. Sue says she's feeling tired. डायरेक्ट थींदो Sue says I am feeling very tired. मूंखे वॾो थक आहे इहा डायरेक्ट नरेशन हुई. इनडायरेक्ट में Sue थी चए त हुनखे वॾो थक आहे माना थक थो महसूसु थिएसि. सिंधी में Sue थी चए त मूंखे वॾो थक आहे भाउ. शी इज़ गोइंग टू लाई डाउन फॉर एन आवर माना कलाक खन लाइ हू चए थी त मां चेल डिगी कयां इरादा अथसि या हुन सोचे छॾियो आहे कलाक खन लाइ मां चेल डिगी कयां या लेटी पवां थोरो. ठीकु आहे न लाई डाउन हुनखे चइबो आहे माना चेल डिगी करणु निंड न करणु आहे माना ईअं सुम्ही पवणु फर्श ते या खट ते या बेड ते किथे बि. शी इज़ गोइंग टू लाई डाउन फॉर एन आवर कलाक खन लाइ आराम कंदी. Sue says she's feeling very tired. She's going to lie down for an hour. Number 8. Your favorite program is on TV tonight. अॼु राति तुंहिंजो पसंदीदा ड्रामो थो हलई प्रोग्राम थो हलई इन ते टीवी ते प्रोग्राम अथई. हाणे इज़ लिखियलु आहे इहो फ्यूचर जे लाइ इस्तेमालु थियो आहे छो टीवी ते इहो प्रोग्राम आहे टाइम टेबल आहे सेट थियल इन लाइ इन इज़ फ्यूचर जे लाइ इस्तेमालु थियो. तव्हांजो पसंदीदा ड्रामो हलंदो टीवी ते अॼु प्रोग्राम हलंदो. वॉच इस्तेमालु थींदी आर यू गोइंग टू वॉच इट ॾिसंदे इरादा अथई ॾिसण जा सोचे छॾियो अथई न माना छो जो अॻ में हुनखे ख़बर आहे त टीवी ते हुनजो प्रोग्राम हलंदो हाणे पुछेसि थो इहो तूं ॾिसंदे इरादो अथई ॾिसण जो ॾिसंदे या न ॾिसंदे. Your favorite program is on TV tonight. Are you going to watch it? Number 9. What is Rachel going to do when she leaves school? हिनखे डू इस्तेमालु थींदी जॾहिं हू स्कूल मां निकिरंदी हाणे स्कूल जॾहिं पढ़ी पूरो कंदी न स्कूल वारी तालीम त हाणे उनजो इरादो छा आहे करण जो माना उनखां पोइ छा कंदी कॉलेज वेंदी या को जॉब वग़ैरह जे लाइ कोशिशि कंदी. What is Rachel going to do when she leaves school? 26.3 Look at the pictures. The pictures माना ही तस्वीर हिननि तस्वीरनि खे ॾिसो what is going to happen छा थियण वारो आहे छा थियण ते आहे थींदो ई थींदो अनक़रीब थियण वारो आहे इहो छा थींदो ॾिसो. Number 1. It's going to rain. हाणे हिनखे ॾिसो हे झोड़ा कारो ऐं हीअ आसमान खे ॾिसे थी पई माना छा थी चए मींहुं वसण ते आहे मींहुं वसण वारो इजो मींहुं वसियो कारो झो ॾिठो अथई. It's gonna rain. It's going to rain. हाणे ही भित में लॻल हिकिड़ो ताक हुयो या तख़्तो हुयो उन ते किताब पिया आहिनि हाणे उहो निविड़ी आयो आहे ठीकु आहे निविड़ी जो आयो आहे त माना हाणे छा आहे इहो किरण ते आहे. द शेल्फ इज़ गोइंग टू फॉल डाउन द शेल्फ इज़ गन फॉल डाउन माना इहो तख़्तो ऐं ताक किरण ते आहे किरंदो हिकिड़ो इजो किरियो किरण जा आसार अञा ठही विया आहिनि सॼा. The shelf is going to fall down. The shelf's gonna fall down. हाणे हीअ कार आहे जेका हेॾां अचे पई हाणे ॿ लाड़ा अथसि हिकिड़ो हेॾे अथसि ॿियो हेॾे अथसि हाणे हीअ कार माना हेॾे हीअं लड़ंदी इहा लड़ण वारी आहे कार लड़ण ते आहे. द कार इज़ गोइंग टू टर्न राइट छो जो साॼो पासो हेॾे आहे न द कार इज़ गोइंग टू टर्न राइट माना कार साॼे पासे लड़ण ते आहे लड़ंदी लड़ंदी छो जो पोती आहे वेझो अची. The car is going to turn right. The car's gonna turn right. हाणे हीअ आहे फुटबॉल अथसि ऐं हिनखे लत हणण वारो आहे ज़रे घटि इजो हयईंसि सोली सिंध में चवंदो बाल खे इजो लत हयईं. हाणे हिन में छा थींदो ही इज़ गोइंग टू किक द बॉल इज़ गोइंग किक द बॉल इजो बाल खे लत हयईं इजो हणंदुसि हणण वारो अथसि ओयो ॾिसो. He's going to kick the ball. He's gonna kick the ball. आखिरी एक्सरसाइज आहे 26.4 26.4 What are you going to do today or tomorrow? सुभाणे तव्हां या अॼु या सुभाणे तव्हां छा कंदो छा इरादा आहिनि छा सोचे छॾियो अथव जेको कुझु सोचे छॾियो अथव या जेके बि इरादा आहिनि तव्हांजा
अॼु या सुभाणे जे लाइ उहे तव्हां ॿुधायो छा कंदव। राइट 3 सेंटेंसिस, तव्हांखे 3 जुमिला लिखणा आहिनि, 3 जुमिला लिखो। इहे असां हिते ॾिसंदासीं इन जा 3 मिसाली जुमिला जेके एक्सरसाइज़ में पोयां हल थियल आहिनि। हाणे 26.4 जा 3 एग्ज़ाम्पल आंसर्स जेके ॾिनल आहिनि, मिसाली जवाब उहे आहिनि। आई एम गोइंग टू फोन मरिया दिस इवनिंग, माना अॼु राति जो मां मारिया ॾे फ़ोन कंदुसि। ठीकु आहे, इरादा आहिनि मुंहिंजा, यानी मां सोचे छॾियो आहे। I am going to phone Maria this evening. I'm going to phone Maria this evening. आई एम गोइंग टू गेट अप अर्ली टुमारो, सुभाणे सवेर मां उथंदुसि। मुंहिंजा इरादा सुभाणे सवेर उथण जा आहिनि, कमु आहे मूंखे पोइ सोचे छॾियो आहे इहो। I am going to get up early tomorrow. I'm gonna get up early tomorrow. आई एम गोइंग टू बाय सम शूज़ टुमारो, सुभाणे कुझु मां बूट वठंदुसि, बूट वठण थो वञा, इरादा आहिनि मूंखे बूट वठण जा, सुभाणे सोचे छॾियो आहे मूं कुझु बूट वठण जे लाइ। I am going to buy some shoes tomorrow. I'm gonna buy some shoes tomorrow. यूनिट 26.4 एक्सरसाइज़ पूरी थी। तव्हांजी महिरबानी। जेकॾहिं तव्हांखे वीडियोस पसंदि थियूं अचनि त महिरबानी करे लाइक ज़रूरु कयो ऐं शेयर बि कयो ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। महिरबानी तव्हांजी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।